महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकाडमी ऐं माली कल्चरल अकाडमीअ जे गॾियल सहकार सां दादा गोविंद मालीअ जो 101 जनम सालगिरह उत्सव 5 ऑगस्ट 2022 ते SP ऑडिटोरियम मलाड मुंबई में मल्हायो वियो। प्रोग्राम जो आगाज़ जोत जलाए कयो वियो। राम जवरानी चेयरमैन माली अकाडमी, सचिन निम्बालकर सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकाडमी, बिंदु भोसले, अजीत मन्याल, गंगाराम झामनानी, जूली तेजवाणी ऐं शोभा माली चंदनाणीअ सभिनी गॾिजी जोत जलाई। इन मौके ते दादा गोविंद मालीअ जे लिखियल गीतनि ते सिंधु सखा संगम जे कलाकारनि नृत्य पेश कया। नृत्यनि जी कोरियोग्राफी कई हुई दिनेश रोहड़ा। जीअं त गोविंद माली भगवंती नावाणी जा मेंटर हुआ, रोशनी टेकवाणीअ भगवंती नावाणीअ जा गीत ॻाए मौज मचाई ऐं दर्शकनि खे झुमायो। लाल झूले 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 ओ झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले आयो आयो लाल आयो लाल आयो लाल ओ सिंध ने प्यारो ओ सब खानारो ओ आशिक नहीं दो ओ मट्ट भरी दो ओ डालियो मारो आगारो मारो ओ आयो लाल झूले लाल आयो लाल झूले लाल आयो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल दादा गोविंद मालीअ जो हांगकांग में स्वागत ऐं स्पीच जो वीडियो ॾेखारियो वियो। डॉक्टर प्रोफेसर जगदीश लछाणीअ गोविंद मालीअ जे सिंधी साहित्य ऐं सिंधी कल्चर खे वधाइण ऐं फैलाइण लाइ कयल कार्यनि ते रोशनी विधी। गोविंद माली हिकु यगानी शख्सियत जो मालिक हो। राजनीतिअ में बहिरो वठी जेल बि वियो, पर पोइ सियासत खे हमेशह छॾे ॾिनई ऐं अदब में पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कई। हर अदीब जी हिकु ख़ानगी निजी दुनिया हूंदी आहे, ॻुझी, जंहिंखे हू ॿियनि जे अॻियां खोलणु चाहींदो आहे। गोविंद मालीअ बि उन ॻुझे इलाइक़े खे अदब ऐं अदीब जे उनवान तहत 5 भाङा आत्मकथा ॾालिया। मां जेकर गोविंद मालीअ खे हिकु जोगी चवां, जोगी उहो नाहे जेको गेड़ू कपिड़ा पाए घर बार छॾे झंगलनि में वञे थो, पर मुंहिंजे नज़रनि में सचो जोगी उहो आहे जेको संसार में रही पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ, पंहिंजे अदब लाइ, पंहिंजे कल्चर लाइ जान क़ुर्बान करे थो। माली अहिड़ो ई। इन करे चवंदा आहिनि, माण्हू सभई न सुहिणा, पखी मिड़ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। महिरबानी। माली कल्चरल अकेडमी पारां डॉक्टर राम जवराणीअ श्री जसा मोटवाणी जो शॉल पाए सन्मान कयो। सचिन निम्बालकर जो सन्मान दिलीप दादलाणीअ कयो। जगदीश लछाणीअ जो सन्मान ज्योति छाबड़िया कयो। जूलीअ जो सन्मान शोभा ऐं सत्या चंदनाणीअ कयो। रोशनी टेकवाणीअ जो सन्मान राखी मीरचंदाणीअ कयो। महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकाडमी पारां श्री जसा मोटवाणीअ डॉक्टर राम जवराणी जो सन्मान कयो। शोभा चंदनाणीअ जो सन्मान गौरी छाबड़िया ऐं रेखा हीरा कयो। भारत देश जे आज़ादी जो महा उत्सव मल्हाईंदे इन मौके ते सिंधी अमर शहीद हेमू कालाणीअ ते सिंधु सखा संगम जी जूली तेजवाणी जी डायरेक्ट कयल उम्दी शानदार नृत्य नाटिका पेश कई वई। अॼु मां हिते इतिहास जे पन्ननि मां गुम थियल हिकु अहिड़े ई जांबाज़, बेखौफ ऐं बेबाक क्रांतिकारीअ जे वजूद खे उन तसिल ज़मीन मां ॿाहिरि कढी सभिनी अॻियां पेश करे रहियो आहियां।
हेमन पेसूमल कालाणी, मतलब त असांजो हेमू। सब कंदुसि बाबा, ऐं अंग्रेज़नि खे देश मां ॿाहिरि कढंदुसि। हा, ॾिसी वठिजो, भारत जा पहरेदार असीं, भारत जा पहरेदार। मूंखे त लॻे थो बापू जो तरीक़ो बिल्कुलु सही आहे। हिंसा में सिर्फ़ ऐं सिर्फ़ नुक़सान ई आहे ऐं हिंसा ते हलण ई कारगर रस्तो आहे। अहिंसा अहिंसा अहिंसा, अरे छाजी अहिंसा? छा उहा अंग्रेज सरकार अहिंसा जो पालन करे थी? गौतम गांधी जहड़ा तो लाल नैना माता, अवतार कलाधारी बलवान सखी दाता, अवतार कलाधारी बलवान सखी दाता। सभिनी जी महिमा जा गॾिजी गुण ॻायूं था, सभिनी जी महिमा जा गॾिजी गुण ॻायूं था। जंहिंजी साराह हर हिकु दर्शक कई, हर हिक जी ज़ुबान ॿोलियो वाह जी पेशकश, वाह जी डायरेक्शन। सभिनी कलाकारनि खे दर्शकनि ज़ोरदार ताड़ियुनि सां दाद ॾिनो। प्रोग्राम जो संचालन किशन रामनाणीअ ऐं निखिल रमन राजपाल बखूबी कयो। प्रोग्राम जे आख़िर में शोभा चंदनाणीअ, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी, सचिन निम्बालकर, जूली तेजवाणी, सिंधु सखा संगम जे सभिनी कलाकारनि ऐं रोशनी टेकवाणी जा थोरा मञिया। जिन जिन बि प्रोग्राम खे शानदार बणाइण लाइ सहकार ॾिनो, उन्हनि जा शुक्राना बजा आंदा। दर्शकनि जे झझे अंदाज़ में शिरकत करण ते दाद ॾिनो ऐं इहो प्रोग्राम खूब कामयाब रहियो।